नाज़रीन, दौलतपुर जी अनिल हक अकेडमी में ॿोली जे वाधारे ऐं एहसास वंडण जे उनवान हेठि सिंधी उर्दू मुशाइरो करायो वियो, जंहिंमें दौलतपुर जे नौजवान शाइरनि पंहिंजी शाइरी ॿुधाई। तफ़सील GM लाखो जी रिपोर्ट में। दौलतपुर सफ़न जे अनिल हक अकेडमी में ॿोलीअ जे वाधारे ऐं एहसास वंडण जे उनवान हेठि सिंधी उर्दू मुशाइरो करायो वियो, जंहिंमें दौलतपुर जे नौजवान शाइरनि ऐं शाइराउनि पंहिंजी शाइरी ॿुधाए महफ़िल मां दाद हासिल कयो। मुशाइरे जी सदारत मशूक़ धारे जो कई। उन मौक़े ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे महिमाननि ऐं शाइरनि चयो त सिंधी उर्दू मुशाइरो करण जो मक़सदु नौजवाननि खे पंहिंजे एहसास वंडण जो प्लेटफॉर्म ॾियणु आहे। हीउ जेको अॼु जो प्रोग्राम आहे सिंधी उर्दू मुशाइरो, इहो असांजी हिकिड़ी ईअं सम्झो त रोज़मर्रा जी सम्झो जेको हिसाबु किताबु हिकिड़ी कड़ी आहे हिन अनिल हक जी। असां इहो था चाहियूं त असांजो ॿारु, असांजो नौजवान जेको अदब खां थोरो हटी वियो आहे, त उन में थोरो हिकिड़ो अदब लिखण पढ़ण जो रुझान पैदा थिए। अॼोके माहौल में जिते ही माहौल ॿूसाटियल आहे, उते अहिड़ो इदारो अनिल हक अकेडमी जिते ॿिया खोड़ सारा डेवलपमेंट जा प्रोग्राम कराए थो, ॿारनि जी तरबियत ते कमु करे थो, गॾोगॾु ॿोलीअ जे वाधारे ऐं एहसास खे वंडण लाइ ही इदारो मुशाइरो अरेंज करे थो। ही लाॻीतो टियों मुशाइरो आहे जेको हिते थिए थो पियो सालियानो। इन मुशाइरे या इन क़िस्म जे प्रोग्राम सां जेको नओं टैलेंट उभरी अचे थो पियो, जीअं अॼु तव्हां हिते ॾिठो त खोड़ सारा नवां शाइर जेके हितां जा दौलतपुर जा हुया, उन्हनि पंहिंजा एहसास वंडिया ऐं उन्हनि जो टैलेंट उभरी करे ॿाहिरि आयो। ही नंढड़ा नौजवान दौलतपुर जा असां वटि इहे जेके सरमायो आहिनि, इहे हिते पिया आहिनि। असां अनिल हक अकेडमी जे थ्रू इहे ॿुधा आहिनि। अॻ में असांखे इहा ख़बर बि कोन हुई त अहिड़ा उर्दू शाइर या सिंधी शाइर नौजवान असां वटि आहिनि। अनिल हक अकेडमी जे दोस्तनि ऐं वर्करनि जेको ही असांखे ॻंढियो आहे सिंधी उर्दू मुशाइरे में, इन्हनि खे जस ॾींदसि। ऐं जेके बि ख़्याल हिते असांजे शाइरनि पेश कया, इहे मुआशरे में ज़रूरु सुठाई पैदा कंदा। अॼु वाक़ई बि जेका नवाण थी ऐं असां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। शाइर त कोन आहियूं, पर हिकिड़ी जेका कोशिशि हुई ऐं जेको असां पंहिंजो ख़्यालु पेश कयो, जंहिंमें अॼु ॿियूं बि असां गॾु हुयूं, त ॾाढी इहा नवाण असांखे सुठी लॻी। ऐं इंशाअल्लाह ही जेके उर्दू सिंधी मुशाइरा ईअं थींदा रहंदा त उन सां नवाण थींदी ऐं असांजे इलाइक़े में बि इंशाअल्लाह वॾियूं शाइराऊं पैदा थींदियूं। अनिल हक जी रवायत रही आहे त हिते बाक़ाइदा जेको असांजी नई टही आहे उनखे उन में शामिलु कयो वञे। ऐं उन वांगुरु अॼु बि तमामु घणी हिते अची ख़ुशी थी जो दौलतपुर जा उहे ॿार जिनखे असां कॾहिं ईअं न ॾिठो आहे ॻाल्हाईंदे, ऐं उन्हनि अॼु शाइरी कई आहे, त इहा असांजे लाइ तमामु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं हिन माहौल में, हिन जहिड़े कोरोना जी वबा जहिड़े माहौल में अहिड़ा प्रोग्राम उहे थियणु घुरिजनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त उन क़िस्म जा प्रोग्राम कराया वञनि जीअं नौजवाननि खे पंहिंजी शाइरी पेश करण जो मौक़ो मिले ऐं उन्हनि में उत्साह पैदा थिए। GM लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर सफ़न।